इलेक्शन कमीशन परॾेही फंडिंग केस में ॿियनि पार्टियुनि खे वधीक वक़्तु ॾियण ते पीटीआई जो एतराज़ रद्द करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त कंहिं बि धुर जे केस में देर नाहे थी। उन केस में 8 साल थी विया आहिनि। किथे 7 खां 8 साल इंतज़ार करण सां को फ़र्क़ न पवंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 3 रुकनी बेंच पीटीआई जे मुबैना परॾेही फंडिंग केस जी ॿुधणी कई। पीटीआई जे वकील अनवर मंसूर चयो आहे त ॿियनि पार्टियुनि खे 3 महीननि जी मोहलत ॾिनी पई वञे। असांजे केस जी रोज़ानो बुनियाद ते ॿुधणी थी रही आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन कमीशन खे पंहिंजो कमु करणु ॾियो। असां हुननि खे बि ॿुधी रहिया आहियूं। अव्हां खे बि ॿुधो वेंदो। 3 केस गॾु हली रहिया आहिनि। कंहिं बि पार्टीअ जे केस में देर न पई कई वञे। पीटीआई जे वकील चयो आहे तव्हां जेको बि हुकुम ॾियो अॼु दलील न ॾींदुसि। जेसीं ताईं बाक़ी केस उन लेवल ते नथा अचनि तेसीं ताईं केस अॻिते नथो हली सघे। दरख़्वास्त गुज़ार खे असांजा दस्तावेज़ ॾिना विया जॾहिं त असांखे ॿियनि धुरियुनि जा दस्तावेज़ न पिया ॾिना वञनि। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त अदालत इलेक्शन कमीशन खे केस ते अॻु भराई करण खां नाहे रोकियो। इलेक्शन कमीशन केस जी कार्रवाई जारी रखंदी। पीटीआई जे वकील ईद खां पोइ 1 हफ़्ते अंदरि दलील मुकमल करण जो यकीन ॾियारियो। जंहिं बाद इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 10 मई ताईं मुलतवी करे छॾी।